आयो लाल सभई चओ जय झूलेलाल। रख त जोतिन वारे ते पाणी पूरी कंदो। अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां लखनऊ शहर में ठहे थो भव्य झूलेलाल मंदिर। इहो ठहे थो 500 एकड़ ज़मीन ते। जी हा, 500 एकड़ ज़मीन ते इहो केवल मंदिर ई न, इहा पूरी सिंधी स्मार्ट सिटी ठहे थी। हिन जे बारे में पूरी तव्हांखे डिटेल ॾींदोमांव। हुन खां पहिरियों तव्हां मुंहिंजो इहो चैनल सब्सक्राइब कयो ऐं पसंदि अचेव त शेयर बि कयो। इहो पंहिंजो सिंधी चैनल अथव। नथा सघो एतिरो भव्य इहो मंदिर ठहे थो। इहा सिंधी स्मार्ट सिटी पूरे विश्व में ऐतिहासिक रूप वठंदी। इन में तव्हां सोचे बि नथा सघो एतिरी शयूं हिन में सिंधियुनि लाइ ठहनि थियूं पियूं, जीअं संतनि जो आश्रम, 7 तालाब, अस्पताल, खाइण पीअण जी व्यवस्था, म्यूज़ियम, सिंधी हस्तकला, सिंधी यूनिवर्सिटी, सिंधी स्कूल ऐं वन्य प्राणी वग़ैरह, जंगल बि हिन में, जंगल जो थोरो हिन में फॉरेस्ट वग़ैरह ॾिनल आहे, गार्डन ॾिनल आहिनि, महिला आश्रम, वृद्ध आश्रम, एतिरो कुझु हिन में सभु कुझु अथव। इहा सिंधी मिनी स्मार्ट सिटी जो रूप वठंदी। हिन जो उद्घाटन बि थी चुको आहे, भूमि पूजन थी चुको आहे 22/9/2017 जो 500 एकड़ में लखनऊ में थी चुको आहे। तव्हां हिन जी पूरी जानकारी वेबसाइट ते वञी करे वठी था सघो। इहो हिकु संस्था द्वारा ठहे थो जंहिंजो रजिस्ट्रेशन बि थियल आहे। इहो तव्हां ॾिसी था सघो। ऐं चाहे हिन में चाहियो त पंहिंजो डोनेशन ॾेई था सघो पिया, तव्हां दान करे था सघो। हे पूरी डिटेल तव्हांखे मिली वेंदव। ऐं हिन में कॉन्टेक्ट नंबर बि अथव जंहिंसां तव्हां कॉन्टेक्ट करे था सघो ऐं हिन महत्वपूर्ण कार्य में तव्हां योगदान करे था सघो पिया। हिन वीडियो खे तव्हां वधीक सां वधीक शेयर कयो जीअं सभिनी सिंधियुनि खे इहा जानकारी उपलब्ध थी सघे।